अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म जी हैसियत में बेवस हुजण जो एतराफ़ कयो आहे। पंहिंजे कन्वेंशन खे वीडियो लिंक ते ख़िताब में इमरान ख़ान चयो त करप्शन में मुलविस वॾा नाला हिकु हिकु करे बरी थी रहिया आहिनि। मुंहिंजे दौर में उन्हनि करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ केस मुकमल थिया पर नेब खे कमु करणु न ॾिनो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान ते दहशतगर्दीअ जा इल्ज़ाम हणंदड़ भारत जे परॾेही वज़ीर जयशंकर खे धोई छॾियो। बिलावल चयो त जयशंकर खे ॿुधाइण थो चाहियां त ओसामा बिन लादेन त मरी चुको आहे पर गुजरात जो कसाई नरेंद्र मोदी अञा जीअरो आहे ऐं भारत जो वज़ीर आज़म आहे। सिंध हाउस इस्लामाबाद में सरकारी फंडनि जे इस्तेमाल में बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्ट में इंकशाफ थियो त गवर्नर, वॾे वज़ीर ऐं ॿियनि जे कमरनि में जरासीम कश स्प्रे ते 7 लख रुपया ख़र्च थिया, पर्दा धोइण ते 6 लख रुपया ख़र्च थिया। अगण लॻ वका मोरी ते तेज़ रफ़्तार वेगन जो मोटरसाइकिल खे टक्कर, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार पुट ऐं माउ थॾे ते फ़ौत थी विया। नाज़रीन, ही हुई हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे यूट्यूब चैनल ते। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।